उडेरोलाल मां ख़बर ॾींदा हलो त उडेरोलाल ऐं खैबर शहर में रमज़ान जे भलारे महीने में दुकानदारनि जा फ्रूटनि ऐं मुख़्तलिफ़ भाॼियुनि जा अतरादू अघ मुक़ररु कया अथनि, जंहिं सबबि ग़रीब मिस्किन माण्हुनि जा रोज़नि जो सामान बि नथा वठी सघनि। रमज़ान जे भलारे महीने में मुख़्तलिफ़ फ्रूटनि ऐं भाॼियुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा, जंहिं में फ्रूट जा अघ सूफ़ फ़ी किलो 300 रुपया, छाई फ़ी किलो 120 रुपया, खजूर अधु पाव वारी दॿी 100 रुपया किलो, दर्जन 150 रुपया, जंहिं सबबि ग़रीब मिस्किन रोज़ा रखण खां कासिर बणियल खाधे पीते वारियूं शयूं रमज़ान मुबारक जो भलारो महीनो ईंदे ई मज़दूर तबिको परेशान हाल, मुनाफ़िक़ खोर ऐं दुकानदारनि जा ठठ लॻा पिया आहिनि। इंसामिया पारां मुनाफ़िक़ खोरनि खां लाचार बणियल ऐं इंसामिया सिर्फ़ रमज़ान में नज़र अचे थी ऐं जेका सिर्फ़ होटलनि वारनि खां खीसो गरम करे हलिया वञनि था। ग़रीब जो त हाल उहो ई कोन्हे, पर हिते ॿिए हंधि महांगाई अञा बि घटि, असांजे उडेरे जे शहर में महांगाई सफ़ा घणी आहे। ॿिए हंधि मिलंदी असांखे जेकी 50 रुपए में, त हिते असांखे मिलंदी उहा शइ 150 रुपए में। अधु ते फ़र्क़ु हुजे त अञा बि ॿी ॻाल्हि आहे, हिते 3 सां घणो कमु आहे ऐं असीं कंहिंखे चयो कोन था सघूं ऐं के हिते को अॻवान आहे ई कोन जेके असीं चऊं महांगाई जे ख़िलाफ़ु। हिते सभु जेके ॻाल्हियूं करण वारा आहिनि, केर बि कंहिंजो धणी कोन थो थिए। ॾाढी महांगाई आहे, असांजो मुश्किल वक़्तु गुज़रे थो। महांगाई जे हिसाब सां असांजी मज़दूरी बिल्कुलु कम आहे ऐं महांगाई सफ़ा तेज़ आहे उडेरलाल शहर में। महंगाई आहे, ज़ुल्म लॻो पियो आहे, हर शइ जे बाहि भरी पई आहे, को तवजो कोन्हे, को पुछण वारो कोन्हे छा आहे छा कोन्हे, सभु को मर्ज़ी जो मालिक आहे। सो हाणे इन करे ग़रीब परेशान आहे। हाणे जेको आयल असीं वठंदासीं 150 रुपया, हींअर आहे 600 रुपया किलो, त पोइ भला किथां कमु थींदो, कीअं कमु हलंदो। असां त पहिरीं चवंदासीं सिंध गवर्नमेंट खे, छो जो उनजो कमु आहे उन असिस्टेंट कमिश्नर AC DC सभिनि खे उन्हनि ते अमल करणु, उहो पर न पियो थिए। असांखे का बि अहिड़ी सदाकत कोन पई ॾिसण में अचे ऐं हीअ पंहिंजी मनमानी करे वेठा आहिनि, जेके पंहिंजा रेट पंहिंजे हिसाब सां ऐं फ़िक्स करे वेठा आहिनि। ग़रीब मिस्किन जेको रोज़ आणे रोज़ चाणे, उहो खंड जी करे, गे जी करे, पती जी करे, किंजी करे ऐं इन फ्रूट जी करे या पंहिंजो बोड़ जी करे हर शइ बाहि भरी पिया। हिन वक़्तु माण्हुनि जो हालात तमामु ॾुखिया पिया गुज़रनि ऐं वीचारा तकलीफ़ में आहिनि, जेतिरो चइजे ओतिरो घटि आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप, 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।